अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे कमाल ख़ान जो फ़ोन नंबर ॾींदासीं यानी व्हाट्सअप नंबर ॾींदासीं। तव्हांखे कल्ह खजू जो नंबर ॾिनोसीं यानी पीरू जो। अॼु तव्हांखे नंबर ॾींदासीं कमाल ख़ान जो तफ़सील सां व्हाट्सअप नंबर ते तव्हां उन सां कचारी करे सघो था। काफ़ी दोस्त करे रहिया आहिनि मैसेज त असांखे रबन जो नंबर ॾिनो वञे यानी आज़म मेंगल जो। सुभाणे वारे एपिसोड में आज़म मेंगल जो पको नंबर ॾींदासीं व्हाट्सअप वारो। तव्हां कॉल ते बि ॻाल्हाए सघो था, लेकिन अॼु आहे कमाल ख़ान जो नंबर। साम्हूं दोस्तों कमाल ख़ान जो तस्वीरां हली रहियूं आहिनि, लेकिन तव्हांखे नंढड़ी गुज़ारिश आहे, पहिरियां शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कयो। दोस्तों साम्हूं विच में नंबर हलंदो वञे थो हिकु हिकु थी करे, तव्हां नंबर लिखंदा वञो, आख़िरी वीडियो ताईं सभु नंबर फिंगर अची वेंदा। पोइ कमाल ख़ान जो सॼो नंबर तव्हां नोट करे वञो नंबरवार। पोइ तव्हां इन सां व्हाट्सअप ते ॻाल्हाए सघो था, फ़ोन करे ॻाल्हाए सघो था। असां पाण कचारियूं कंदा आहियूं ऐं तव्हां दोस्तनि जे लाइ हिकिड़ो हीउ तोहफ़ो मूं आंदो आहे। काफ़ी अरसे खां वठी दोस्त मैसेज करे रहिया हुआ त असांखे नंबर खपनि अदाकारनि जा। तव्हां कमाल ख़ान खां वञी पाण ई पुछी सघो था त तव्हां रबनि सां इहो ज़ुल्म छो कयो, तव्हां आख़िर में फिनिश छो न थियो और रबनि खे छो हटाए छॾियो। सभु कहाणी जेका तव्हांजे दिलि में बाहियूं आहिनि कमाल ख़ान जे ख़िलाफ़ु यानी अहमद अली शेख जे ख़िलाफ़ु, तव्हां वञी फ़ोन ते या व्हाट्सअप ते उन खां पुछी सघो था। गार गंद न कयो, प्यार मोहबत सां। उहो हिकिड़ी कहाणी हुई, हाणे रियल ज़िंदगी में त ईअं न हूंदो आहे। भले तव्हां उन खां सॼी कहाणी ऐं उन खां पंहिंजो दिलि जूं जेको आहिनि उमेदूं पुछी सघो था, जेको दिलि में तव्हांजे में ॻाल्हियूं आहिनि तव्हां अहमद अली शेख खां यानी कमाल ख़ान खां वञी पुछी सघो था। मोहब्बतनि जो बाग़ में बि कमाल ख़ान जी एंट्री आहे, तकरार में बि कमाल ख़ान जी एंट्री आहे। अन करे बि इहे ॿई ड्रामनि में कमाल ख़ान तव्हांखे नज़र ईंदो। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।